ऐं सिंध जी दर्द रखंदड़ भाइरो ऐं भेनरो, अॼु असां सभु हिकु इंतिहाई ॾुखाईंदड़ ऐं दिलि ॾारींदड़ वाक़िए जे असर हेठि आहियूं। रुबीना चांडिया जो बेरहमाणो क़त्ल। ही सिर्फ़ हिकु क़त्ल न आहे, ही असांजी ज़मीर, असांजी इंसानियत, असांजे समाज ते हिकु वॾो धकु आहे। दिलि रोए थी, रूह ॾके थो, जॾहिं असां ॾिसूं था त असांजी धरतीअ ते अञा ताईं अहिड़ो ज़ुल्म ग़ैरत जे नाले सां थी रहियो आहे। साथियो, असां सभु सिंध जी आज़ादी, सुञाणप ऐं हक़नि जी जदोजहद करे रहिया आहियूं। पर अॼु मां अव्हां अॻियां हिकु अहिड़ी सच रखणु चाहियां थी त असांजी जदोजहद तॾहिं ई मुकमल थी सघंदी जॾहिं असांजो पंहिंजो समाज बाशऊर, मुनसिफ़ ऐं इंसानियत सां भरपूर हूंदो। ग़ैरत जे नाले ते क़त्ल सिर्फ़ हिकु समाजी मसइलो न आहे, उहो असांजी क़ौमी कमज़ोरी आहे। जॾहिं असां पंहिंजी धीउनि, भेनरुनि ऐं घरनि जे माण्हुनि खे तहफ़ुज़ नथा ॾेई सघूं त पोइ असां पंहिंजी धरतीअ ऐं क़ौम जी हिफ़ाज़त जी दावा कीअं था करियूं। असांखे पंहिंजी जदोजहद जो रुख सिर्फ़ सियासी नारा न हणणु घुरिजनि, पर माण्हुनि जे अंदरि शऊर पैदा करण तरफ़ बि हुजणु घुरिजे। अॼु मां अव्हां सभिनी खे गॾियल तौरु हिकु अहम रुख ॾांहुं ध्यानु ॾियण जी अपील करियां थी त असांखे पंहिंजे माण्हुनि में शऊर पैदा करणो पवंदो। असांखे पंहिंजे माण्हुनि खे यादि ॾियारणो पवंदो त ज़िंदगीअ जी क़ीमत छा आहे, आज़ादी जो हक़ीक़ी मतिलबु छा आहे, इंसानियत ऐं रहमदिली छा आहे, हर फ़र्द जा बुनियादी हक़ छा आहिनि, औरतुनि जा हक़, ॿारनि जा हक़ ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त जी ज़िमेदारी असां ते आहे ऐं उन्हनि जो तहफ़ुज़। इहे ई बुनियादी क़दर आहिनि जेके हिकु सेहतमंद, मज़बूत ऐं बाशऊर समाज जो बुनियादु बणिजनि था। साथियो, ही कम सिर्फ़ समाजी सुधारो न आहे, ही असांजी आज़ादी जी जदोजहद जो अहम हिसो आहे। यादि रखो त जॾहिं असां पंहिंजे माण्हुनि खे शऊर, इंसाफ़, मुहबत ऐं हिक ॿिए जी इज़त सेखारींदासीं त पोइ असां पंहिंजी आज़ादी जी जंग खटी सघंदासीं। छो त हिकु अहिड़ो समाज जेको पंहिंजे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾेई सघे थो, जेको पंहिंजी धीउनि, भेनरुनि ऐं ॿारनि जी हिफ़ाज़त करे सघे थो, उनजी इज़त करे सघे थो, उहो ई समाज पंहिंजी क़ौम ऐं धरतीअ जी हिफ़ाज़त बि करे सघे थो। असांखे ॻोठनि, शहरनि ऐं हर घिटीअ में वञी माण्हुनि सां ॻाल्हाइणो पवंदो। असांखे ख़ामोशी तोड़नी पवंदी। असांखे सच ॻाल्हाइणो पवंदो, भली उहो केतिरो बि ॾुखियो छो न हुजे। सो अचो त गॾिजी इहो वाइदो कयूं त असां पंहिंजे माण्हुनि में शऊर, मुहबत, इंसानियत, इंसाफ़ जो पैगाम फैलायूं। असां ज़ुल्म ख़िलाफ़ ख़ामोश न रहूं। असां ग़ैरत जे नाले ते क़त्ल ख़िलाफ़ हर सतह ते आवाज़ उथारियूं। छो त हिकु मज़बूत, बाशऊर ऐं इंसानियत सां भरपूर समाज ई हिकु आज़ाद ऐं बावकार क़ौम जो बुनियादु आहिनि। जिए सिंध, जिए साईं जीएम सैयद।